बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, ईद रिहान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर मेरहा टीवी जे ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं अॼोकी ख़ूबसूरत ईद इन ई दुआउनि सां गॾु त शाल सिंध जो हर ॾींहुं ईद वांगुरु हुजे, हीअ सिंध सरसब्ज़ शादाब थिए ऐं सदाईं सूरनि में जेका सिंध आहे उहा सूरनि मां निकिरे। असांजो सिंध जो हर बचो जेको आहे सरसब्ज़ शादाब सिंध ॾिसे, जेको ख़्वाब में असां सिंध ॾिसूं था हाणे उहा सिंध हुजे। ऐं हीअ जेके मसइला आहिनि, चाहे उहो पाणीअ जो मसइलो हुजे, कारपोरेट फार्मिंग जो मसइलो हुजे, बदअमनी जो मसइलो हुजे, समूरा मसइला हिन सिंध मां ख़तमु थियनि ऐं इहा धरती अमन जो गहिवारो हुजे। हीअ ख़ूबसूरत शाम, ख़ूबसूरत रिहान तव्हांजे नाम ऐं ख़ूबसूरत महिमान असां गॾु मौजूदु आहिनि। ख़ूबसूरत कचहरी थींदी, तव्हांखे राग ॿुधाईंदासीं ऐं सेलिब्रिटीज़ मौजूदु आहिनि हिते ऐं पंहिंजे पंहिंजे दौर जी हिकु तारीख़, तमामु वॾो कमु थियल हुनजो पंहिंजी फील्ड में, उन्हनि सां कचहरी कंदासीं। ईद रिहान हूंदी पंहिंजनि सां आहे, सो हिकिड़ा तव्हां असांजा पंहिंजा, ॿियो हिते जेके शख़्सियतूं मौजूदु आहिनि उहे असांजूं पंहिंजूं। मां बिना कंहिं देरि जे ऐं उन्हनि खे ॿुधणु चाहियूं था, उन्हनि सां हाल अहिवाल करणु चाहियूं था त उन्हनि जूं ईदियूं कीअं गुज़रंदियूं आहिनि ऐं ख़ासि करे ईद उल अज़हा ते उहे छा पचाईंदा आहिनि, छा खाइणु पसंदि कंदा आहिनि, ईद उल अज़हा वारी ईद कीअं हूंदी आहे। सो इहा ख़ूबसूरत कचहरी हूंदी, गॾोगॾु ख़ूबसूरत राग हूंदो, महफ़िल मूसीक़ी हूंदी। सो केॾांहुं बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। ऐं मां बिना कंहिं देरि जे पंहिंजे महिमाननि ॾांहुं वञा थो, जंहिं शख़्सियत जो मां हीअं तारुफ़ करायां थो, तमामु वॾी शख़्सियत, पाकिस्तान जो सीनियर सियासतदान, अॻूणो सेनेटर ऐं सियासत जी हिकु पूरी तारीख़, हलंदड़ फिरंदड़ तारीख़ आहे उहा, ऐं खोड़ उन्हनि जो वॾो तारुफ़ आहे। हिते जेकॾहिं पाण उन्हनि जे तारुफ़ ते वञूं तॾहिं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो पूरो प्रोग्राम घटि पवंदो। द वन एंड ओनली साईं मौला बख़्श चांडियो साहिबु। मौला बख़्श चांडियो साहिबु, तव्हांखे भलीकार चऊं था, ईद जूं लख लख तव्हांखे वाधायूं हुजनि। साणनि गॾु मौजूदु आहे ॿी जेका शख़्सियत आहे, पाण MPA रहिया आहिनि, ॿ दफ़ा MNA रहिया आहिनि ऐं मैरी टाइम अफेयर्स जा जेको आहे उहे सेक्रेटरी रहिया आहिनि। ख़ूबसूरत उन्हनि जो कमु थियल आहे, पाण उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे लाइ ऐं ख़ासि करे सिंध में रही सिंध जे हवाले सां उन्हनि तमामु वॾो कमु कयो आहे। हिन वक़्तु बि हू मुसलसल जाखोड़ में रहनि था, जॾहिं बि का ॻाल्हि अचे थी सिंध ते त हुननि जो पंहिंजो मौक़ुफ़ हूंदो आहे। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे हवाले सां ठीकु ठाक हू तर्जुमानी कंदा आहिनि। साबिर क़ाइम खनी साहिबु असांजा भाइर आहिनि, हर प्रोग्राम में, हर ईद में असांजे अंगण ते गॾु हूंदा आहिनि। साबिर भाई, तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारकियूं, अव्हांखे बि अज़मत ऐं सभु महिमाननि खे ईद मुबारक। थैंक यू तव्हांजे अचण जी वॾी महिरबानी। ऐं टी जेका शख़्सियत आहे असां सां गॾु, तव्हां उन्हनि खे हर मैदान में, ख़ासि करे औरतुनि जा जेके इशूज़ आहिनि, वुमेन एक्शन फोरम हुजे ऐं वुमेन्स जेके बि मामला थियनि था उन्हनि में तव्हां अॻु भरो ॾिठो हूंदो। पाण सिंध यूनिवर्सिटी में सिंडिकेट जूं मेंबर बि आहिनि, प्रोफेसर बि आहिनि, डॉक्टर आहिनि, केमिस्ट्री जूं डॉक्टर आहिनि, पर अदब सां उन्हनि जो तमामु वॾो लॻाव। जॾहिं बयाज़ मेले जी ॻाल्हि अचे थी त उन्हनि जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं ऐं उहो सॼो 5 ॾींहंनि जो जेको मेलो आहे उन्हनि जो सजाइण में संदन अहम किरदारु ऐं तमामु अॻु भरियूं हूंदियूं आहिनि। उनखां पोइ सिंध जे हर ॿरंदड़ इशूज़ ते, नंढे खां नंढे इशूज़ ते लिखणु, गॾोगॾु उन धरतीअ ते, उन जाइ ते वञी, उन जाइ वक़ुआ ते वञी उते नुमाइंदगी करणु, उन सां गॾु मज़लूम सां गॾु बीहणु, ख़ासि करे जेके असांजूं नियाणियूं आहिनि। ऐं सिंध में जेकॾहिं औरतुनि खे जेको आहे ख़ुदि मुख़्तियारी ॼाराई आहे त हिननि जो ई आवाज़ु घणे भाङे ॿुधो वेंदो आहे, हिननि खे ई घणे भाङे रोडनि ते ॾिठो वेंदो आहे। द वन एंड ओनली मैडम इरफान अमल्ला, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था, ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। थैंक यू। ऐं चौथी जेका असांजी शख़्सियत आहे, ख़ूबसूरत रागी ऐं पंहिंजी नंढी उमिरि में तमामु वॾो उन्हनि नालो कमायो आहे, तमामु ख़ूबसूरत राग हू साम्हूं खणी आया आहिनि, पंहिंजे आवाज़ सां महफ़िल जा मोहर हूंदा आहिनि। फयाज़ रिंद खे बि असां भलीकार चऊं था। फयाज़, तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। मौला बख़्श चांडियो साहिबु, तव्हां सां शुरूआति कंदासीं हिन रिहान जी। कीअं गुज़रंदी आहे ईद, नंढपिण जूं ईदियूं कीअं हूंदियूं हुयूं? सियासत ते त तव्हांखे असां ॻाल्हाईंदे ॿुधो आहे, ईद जो ॾिसूं नंढपिण कीअं गुज़रंदो हुयो, ख़ासि करे ईद जे ॾियारनि में। नंढपिण में आउं का एॾी वॾी शइ कोन हुअसि, जी हा, जो उहे ॻाल्हियूं हींअर तव्हां ॿुधी वरी को फ़ख़ुरु महसूसु करियो। मुंहिंजो बि हीअ नंढपिण गुज़रियो आहे जीअं सिंध जे सभिनी ॿारनि जो नंढपिण गुज़रंदो आहे ऐं ख़ासि हुते विचे दर्जे जे तबिके सां मुंहिंजो तालुक़ु आहे। ऐं कंहिं वॾे माण्हू जो पुटु कोन्हे, का जागीरदारी मुंहिंजी कान्हे, ज़मीनदारी मुंहिंजी कान्हे। अलाह महिरबानियूं कयूं आहिनि, महिनतूं कयूं अथऊं, मोहबतूं मिलियूं आहिनि, उन में अॻिते वधिया आहियूं। सो मुंहिंजी बि ईअं ई त गुज़री आहे जीअं टंडे वाली मुंहिंजी आम ॿारनि जी गुज़रंदी हुई, या टंडे मोहम्मद ख़ान बि दोस्त उते जे आम ॿारनि जी हूंदी। ख़ासि ॻाल्हि असांजी वॾी ईद हुई राति जो वार ठहिराइणु, त वाह ईद अची वई आहे, सुबुह जो नवां कपिड़ा पाइणु ऐं ख़र्ची का एॾी वॾी कोन वधीक मिलंदी, रोज़ जे मामूल खां वधीक पैसा मिलनि या माइट अची वरी उहे बि ॾियनि, असां लाइ मौज हूंदी तमामु वॾे पैमाने ते। असांजी वॾे वॾी अयाशी जॾहिं इलाही सम्झ आई मूंखे, उहा हुई सुबुह जो सिनेमा ॾिसणु। सिनेमा वञी शो ॾिसूं, 11 वॼे वारो, 3 वॼे वारो, असां सम्झो ईद कमाई। वरी थोरा वॾा थियासीं त 4-5 दोस्त वञी
हैदराबाद जी कंहिं सुठी होटल ते वेही रहंदा हुआसीं, चांहि जी हा। पीअंदा हुआसीं। ऐं उन ज़माने में समोसा खाइण शुरू थिया हुआ, आयो रवाजु, निगाह करीमी होटल तां ख़ासि तौर ते शाम रेस्ता हितां। पोइ उते वेही रहंदे, ईअं ई ईद गुज़री आहे। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त जेके यादनि में शयूं महफ़ूज़ आहिनि उहे अॼु सभिनी हसीन शयुनि खां वधीक आहिनि। उहे वधीक सुहिणियूं आहिनि जेके यादनि में महफ़ूज़ आहिनि। तोड़े अॼु मुयसरु असांखे ज़बरदस्त ईद, ज़बरदस्त कपिड़ा, ज़बरदस्त आज़ादी, पैसनि सां बि खीसनि में पैसा पिया हूंदा, ख़र्च बि पिया करे सघंदा, पर जेके यादनि जूं शयूं आहिनि, यादनि जा जेके माण्हू आहिनि, यादनि जूं जेके महलूं आहिनि, यादनि जा जेके ॾींहं आहिनि, उहे अॼु बि अनमोल लॻंदा। ऐं जॾहिं माण्हू खां पुछिबो आहे, ऐं माफ़ी थो घुरां मैडम खां, अॼु बि जॾहिं खां पुछिबो आहे माण्हू खां, दादा इश्क पहिरियों, ऐं चवंदा इश्क हर दफ़े इश्क आहे, पहिरें आख़िरी जो सुवाल ई कोन्हे। जॾहिं माण्हू करे थो ओड़ो ई लुत्फ़ उते, पर गुज़री वियल वक़्तु जेको आहे उनखे माण्हू सांढे थो पंहिंजे साहनि में, इनखे उहे घड़ियूं सभु सुहिणियूं लॻंदियूं आहिनि। तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। साबिर भाई जी ईद कीअं हूंदी आहे, ख़ासि करे ईद उल अज़हा जो छा माहौल हूंदो आहे उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके असांजा भाइर आहिनि? अच्छा ॾिसो अज़मत, जॾहिं किथे माण्हू ईअं रहंदो आहे, जिते रिहाइश इख़्तियार कंदो आहे, त पोइ मिलियल जुलियल सकाफ़त ऐं रिवायतूं गॾिजी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु, जीअं असां ज़ाहिर हिजरत करे आयासीं त पाण सां हिकिड़ो पंहिंजो पूरी सकाफ़त, रिवायतूं, रस्म रवाज खणी आयासीं। हिते जॾहिं आयासीं त हिते बि असां पंहिंजे पाण खे हुन में मर्ज कयो। हिकिड़ो त इस्लामिक त्योहार आहे, त हुनजी ज़ाहिर जेका इस्लामी तरीक़े सां मल्हाइण जो तरीक़ेकार आहे उहो त सभिनी जो हिकु जहिड़ो ई हो। और उनखां पोइ अॻियां जी आहे शयुनि खे वापराइण जो, करण जो, ईद खे कीअं पाण सेलिब्रेट करियूं। त मुंहिंजो जितां तालुक़ु हो नंढे शहर जा असीं रहिवासी हुआसीं, त हुते जीअं पंहिंजी ईद गुज़ारींदा हुआसीं, त ओॾी महिल एतिरी ख़बर कोन पवंदी हुई त हुते कमु करण वारा माण्हू मिली वेंदा हुआ। असीं पंहिंजे ईद खे बसि सेलिब्रेट कंदासीं नवां कपिड़ा पाए। थोरी वॾी उमिरि में जॾहिं शहरनि ॾांहुं आयासीं, वॾे शहर ॾांहुं, त पोइ उहा सहूलियत जॾहिं घटि थी वई त भई हाणे इहो कमु पाण बि करिणो पवे थो। त मूंखे यादि आहे त जॾहिं असीं पाण हैदराबाद में पहिरीं ईद थी, त असांखे ई जीअं शहरनि में मसइला थींदा आहिनि, भई हाणे केरु क़ुर्बानी कंदो, कसाई किथे ॻोल्हियूं, जानवर केरु संभालींदो। त पहिरीं त हारी ईंदा हुआ या मुलाज़िम संभाले वठंदा हुआ। हिते इहो प्रॉब्लम थियो असांखे, त असां पहिरीं ईद ते सभिनी भाइरनि मिली, ऐं टियों नंबर जो भाउ या ॿ मूंखां वॾा आहिनि, त असां पाण उनखे ज़िबा करण लाइ तयारु थियासीं। त पाण कंदा हुआसीं, कुझु तरीक़ो करियूं। त पोइ कुझु असांजा माइट जेको हिन कम में माहिर हुआ, उन बि पहिरीं असीं पंहिंजो करे अचूं, पोइ मांखे पोइ ॿुधाईंदासीं। पोइ इहो कमु जॾहिं असां शुरू कयोसीं त सॼी ॾींहुं लॻी वियो। उहो चवंदा न उर्दू में, जिसका काम उसी को साजे, पर सही कोन करे सघियासीं। त अहिड़ी शयूं ईद सां आहिनि असांजूं। पर आउं सम्झां थो त असांखे ईद जेको मल्हाइणु खपे, जेको असांखे पैगाम बि आहे, त ॿियनि खे पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक कयूं। ऐं वॾी ॻाल्हि जेका आहे इहा ई आहे त असीं पाण सां गॾु पंहिंजे आस पास रहंदड़ माण्हुनि जी, पाण सां ॿियो वास्तो रखंदड़ माण्हुनि खे बि पंहिंजे ख़ुशियुनि में शरीक कंदासीं, त पोइ ईद सुठी थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु। मैडम इरफाना हलंदासीं। अॼु मैडम इरफाना सां जेका कचहरी थींदी उहा सम्झो त मुंहिंजे लाइ एक्साइटमेंट हूंदी, छाकाणि जो इन सवाल जेके जवाब कॾहिं बि न मिलिया आहिनि, अॼु मिलंदा उहे। मैडम इरफाना जी ईद नंढपण में कहिड़े शहर में गुज़री, किथे गुज़री, कीअं गुज़रंदी हुई? जीअं मुलाबत साहब चयो त नंढपण जेको असां हिकिड़े आम मिडिल क्लास जूं छोकिरियूं आहियूं, ऐं मुंहिंजो तालुक़ु सीता नंढी ॻोठ सां आहे। त सीता नंढी जो नाले मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिकिड़ो अहिड़ो ॻोठ हुयो जेको पार्टीशन खां पहिरीं प्रीडामिनेंटली हिंदू कम्यूनिटी उते रहंदी हुई। त उते जेके मुस्लमान बि रहंदा हुआ, त उन्हनि ते बि उहे जेके इन्फ्लुएंसिस हूंदा हुआ। त जीअं ॾियारी ऐं होली मल्हाइबी न, त ईद बि हिकिड़ो गॾियल त्योहार हूंदो हुयो मल्हाइण जे लाइ। ऐं ईद दर हक़ीक़त ॿारनि जी हूंदी आहे, ऐं डेफिनेटली नंढपण आहे, ॿारहों तण जेको माण्हू करे थो। त उन टाइम ते ॻोठनि में वॾा वॾा महला हूंदा आहिनि, ऐं ॻोठनि में 10-15 घर गॾु हूंदा आहिनि। त उहा जेका ईद जी सेलिब्रेशन हूंदी आहे, जॾहिं 15-20 घर जा ॿार हुजनि, सभु कपिड़ा सुठा पाए ईंदा हुजनि, सभई पंहिंजूं ख़र्चूं ॿुधाईंदा हुजनि, मूंखे केतिरियूं मिलियूं, मूंखे केतिरियूं मिलियूं, ऐं गॾिजी गॾींदा हुजनि, ऐं उहे ख़र्चूं गॾु करे पोइ उनखां पोइ हर उहा शइ कनि जेका पीउ माउ मना कंदा आहिनि। ॿार खे अलाए छो या पंहिंजो सेल्फ एक्सपीरियंस करण जो एतिरी जुस्तजू हूंदी आहे, त जेकॾहिं पीउ माउ चयो त पैसा बचाए रखणा आहिनि, त उहे ज़्यान करणा आहिनि। जे पीउ माउ चवंदा आहिनि त कोल्ड ड्रिंक न आहे पीअणी, त कोल्ड ड्रिंक पीअणी आहे। ऐं जेको नंढड़ो छोकिरो या छोकिरियूं हूंदियूं त हिकिड़ो सिगरेट वठी ईंदा, सभई गॾु गॾु हिकिड़े ई सिगरेट में छिकी ॾिसंदा, त पीउ माउ जी तरफ़ां जेका बि शइ मना थियल हूंदी आहे, ॿार जी अलाए कहिड़ी साइकी हूंदी आहे, त उनखे एक्सपीरियंस कंदो आहे। ऐं एतिरा पैसा ॿारनि खे
हाणे त ॿारनि खे पैसा वाक़ई में मिली था वञनि, पर उन टाइम ते ईद ते ई एतिरी ख़र्ची मिलंदी ऐं बाक़ाइदा जहिड़ो थींदो ईद ते, ऐं उहा ख़र्ची बि केतिरी हूंदी, 10 रुपया, वधि में वधि वॾी ख़र्ची जेका मिलंदी उहा 100 रुपया हूंदी, पर उहा एॾी वॾी अचीवमेंट लॻंदी त 100 रुपया हिकु त पैसे जो बि मुल्ह हूंदो, ऐं नंढे ॿार खे शायदि हर शइ ॾाढी खणी वॾी लॻंदी आहे। ऐं बींग जेके आहिनि से छोकिरियूं, तव्हांखे ख़बर आहे त ॻोठनि में छोकिरियुनि जूं जेके ईदूं हूंदियूं आहिनि, हूअं त उन्हनि जी मोबिलिटी ऑफ स्पेस अचणु वञणु हर वक़्तु रोक टोक हूंदी आहे, हेॾे न आहे निकिरणो, होॾे न आहे निकिरणो, घिटीअ में न आहे वञणो, त ईद जो टाइम वाहिद टाइम हूंदो जेॾी महिल माइट इहो जेको आहे न इजाज़त ॾींदा हुआ त चाचे मामे जे घर पंहिंजे मुंहुं हलिया वञो, हेॾे हलिया वञो, न त हमेशह क्या वॾड़ी माई गॾु हलंदी, पोइ उन सां गॾु तव्हां वेंदा हुओ। पर ईद जे टाइम ते इहा बि हिकिड़ी सेलिब्रेशन फील थींदी त असांखे एतिरी आज़ादी आहे त असां पाण 5-6 छोकिरियूं हलिया था वञूं, ॿियनि छोकिरियुनि सां ईद मिली था अचूं, त इहे यकीनन हिकिड़ियूं ॾाढियूं ख़ूबसूरत ॻोठ जूं कचियूं जेके घिटियूं आहिनि, कचा घर आहिनि, ऐं ततंदड़ मंझंदि हूंदी हुई, उन उस में बि जेकॾहिं ईद आहे त ईअं डुकी डुकी हिकिड़ी गलीअ खां ॿिए घर वञिणो आहे, न उस लॻंदी आहे, न मिटी महसूसु थींदी, न बुख लॻंदी, बसि हिकिड़ी एक्साइटमेंट हूंदी। ऐं उन वक़्तु ईद जा कपिड़ा बि हर माण्हू हर रोज़ बि नवां कपिड़ा कोन पाईंदो हो, उन दौर में नवां कपिड़ा बि ईद ते पाता वेंदा हुया, त उन वक़्तु उहो नए कपिड़े पाइण जो अहसासु बि हिकिड़ो ॿार खे एॾो यूनिक लॻंदो हो। मिसाल ॻाल्हि मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे त हिकिड़ो फेरोज़ी प्रिंट जो सूट हुयो जेको मूंखे पंहिंजी पहिरीं ईद ते मुंहिंजी माउ पारायो, ऐं मुंहिंजी हेतिरी उमिरि थींदी आहे मुंहिंजे वार्डरोब में हमेशह हिकिड़ो फेरोज़ी प्रिंट जो सूट महसूसु, उहो मुंहिंजे माना माइंड ते एॾो इम्प्रिंट थियल आहे उहा प्रिंट, जेका फस्ट टाइम मूंखे यादि आई त मूंखे मां हार्डली उन टाइम ते पहिरीं क्लास में पढ़ंदी हुअसि या उन खां प्री स्कूल टाइम हूंदो, पर अॼु ॾींहं ताईं उन क़िस्म जी जेका प्रिंट आहे, हेतिरी उमिरि गुज़री वई आहे, मुंहिंजे वार्डरोब जो हिसो हूंदी आहे। त इन मां अंदाज़ो लॻायो त ईद जे ॾींहंनि ते जेके नंढियूं नंढियूं शयूं कीअं असांजे ज़हन साज़ी कनि थियूं, कीअं असांखे उहे ख़ुशियूं असां पंहिंजे साह में सांडे हलूं था ऐं उहे असां सदाईं सफ़र कनि थियूं। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। तव्हां त पूरो हिकिड़ो ज़ाइचो कढी छॾियो। सीता नंढी जो नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो ईद रिहान। नाज़रीन, ईद रिहान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी, ख़ूबसूरत शख़्सियतुनि सां ख़ूबसूरत यादूं, ऐं हिन सेगमेंट में सभिनी खां पहिरीं पाण हलूं था फयाज़ रिंद खां पहिरीं कलाम ॿुधूं था, उन खां पोइ वरी कचहरी कंटिन्यू कयूं था। फयाज़ रिंद असांखे छा थो ॿुधाए? तुझो हर रंज गम सही वीदस, मुझे सामो न मिल रकीबन सा, मां सफ़ा भोर भोर थी वीदस। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। ईदन ते खरीदा हाँ खणी, मां बि ईदन ते खरीदा हाँ खणी, पर खुशी बाजार जो सौदो न हो, पर खुशी
इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। मोहब्बत भाग लुट जीवयो, मुफ्त में मोहब्बत भाग लुट जीवयो, एतरो उस्ताद अग सस्तो न हो, एतरो उस्ताद अग सस्तो न हो। इश्क हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो। इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। तमाम खूबसूरत, तमाम खूबसूरत। इश्क जी ॻाल्हि पई हले भाऊ, इश्क सॼी दुनिया में ज़ोर आहे, इश्क खां वधीक ताक़त का बि कान्हे। अव्हांखे इल्म में, साइंस में, सियासत में, आम ज़िंदगी में इश्क जा मौजज़ा हैरान करे छॾींदा। जेको हिकिड़ो आम माण्हू वञी जबल खे मथो हणे, हिकिड़ो आम माण्हू एटम ठाहे छॾे, इहे सभु इश्क जा रंग आहिनि। हिकिड़ो अहिड़ा कलाम किताब लिखिया आहिनि, मिठाई लिखियो आहे, पर असां वटि मीर साहब उन लिखियो आहे सॼो दीवान जो बिना नुक़्ते जी आहे। ऐं वरी थो चवां, जुमिलो दोहरायां थो जेक न थिए, इल्मु, साइंस, सियासत, आम ज़िंदगी, जी इन में जेके इश्क जा मौजज़ा आहिनि उनखे पहुची कोन सघियो आहे। पर हीअ ॿिए इश्क जी ॻाल्हि आहे, हीअ बि उन इश्क जो क़िस्म आहे। उनजो तव्हां वटि उनजी छा सूरत हाल रही? आउं सॼी उमिरि इन इश्क में रहियो आहियां। ऐं इश्क खां सवाइ हयाती सम्झां ई कोन थो। वाह। सियासत जे ज़माने में इश्क कयोसीं, पैसनि जी कोन लॻी हुई, जिन सां मुहबत हुई तिन जी लॻी। ऐं तॾहिं सभु उहे माण्हू असांजा महबूब हुआ जेके फांसियुनि ते पे चढ़िया, जिन खे फांसियूं ॾिनियूं वयूं, जिन जे ग़ैर मामूली मौत सां जे तस्करनि सां किताब भरियल हुआ। असांखे उहे वणिया। असांखे तंहिं ज़माने में अयाज़ वणियो, तंहिं ज़माने में नियाज़ वणियो, तंहिं ज़माने में इमदाद वणियो। असांखे उस्ताद बुखारी लाइ वॾी इज़त, वॾो एतिराम, वॾो प्यार, मुहबत जो शाइर आहे, सिंध जे मुहबत जो जज़्बो जो शाइर आहे। अहिड़ी तरह इश्क हर जाइ ते ज़ोर आहे, जंहिं बि रूप में थिए उन में ग़ैर मामूली शइ आहे। शर्त सिर्फ़ु इहा आहे त उन इश्क सां अवी ईमानदार हुजो। अवां नालो इश्क जो वठो ऐं ईमानदार न हुजो, पोइ उहो इश्क न आहे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। मोहतरमा सां तव्हांजो ईदियूं कहिड़ियूं यादगार गुज़रियूं, या भुट्टो साहिब सां? ॾिसो, भुट्टे साहिब सां ऐं बीवी जे ज़माने में वर्कर जो वॾो कमु हो ईद वरी मिलणु। जी हा, असीं रुगो ईद ॾींहं जे लीडर खे ॾिसूं, असांजी ईद थी वेंदी। त भुट्टे साहिब जे ज़माने में आऊं घणी एॾी बटाक न हणी सघंदुसि, मुंहिंजी उमिरि बि एॾी न हुई, का समाजी बि का अञा मुंहिंजी का अहिड़ी अहमियत कान पई थी। फ़िलहालु रुगो असीं अशकनि बि शुमार हुआसीं। हू ट्रक ते, असीं रोड ते ॾिसो ॾिसो पिया ठरूं, हू हथु रुगो खणियो हीअं पियो करे त असीं मरियो पिया वञूं। अञा ताईं उन अदाउनि जा दीवाना थियल अञा ठीकु कोन थिया आहियूं। बाक़ी बीबी सां इलाही वक़्तु गुज़रियो। ऐं पहिरियों ॾींहुं ॻोठु घर गुज़ारींदा हुआसीं, ॿियो ॾींहुं बीबी लाड़काणे आहे त असीं लाड़काणे पुॼी वेंदा हुआसीं, बीबी कराची आहे त कराची पुॼी वेंदा हुआसीं। बीबी खे वेही ॾिसणु, बीबी सां वेही ॻाल्हाइणु, बीबी भले ॿियनि सां ॻाल्हियूं करे, अॼु रुगो परे वेठा ॿुधंदा हुआसीं त ॼण ज़िंदगी पई मिलंदी हुई, हिकिड़ो वेसा पियो ॿधंदो हो। ऐं हुनजो रवैयो अहिड़ो हो, हू तकबर वारो रवैयो न हो। हाणे त लीडरनि में तव्हांखे इलाही में तकबर थो ॾिसण में अचे। बीबी फ़क़ीर माण्हू हुई, बीबी दरवेश हुई, बीबी अलाह जी वली हुई। बिल्कुलु। ऐं वॾी ॻाल्हि कंहिंजो तबसरो मूंखे यादि थो अचे, जॾहिं 86 में वापसि पई आई त चई अॼु बि बेनज़ीर माउ जी हैसियत में पई मोटे। अॼु सियासतदान न आहे, अॼु माउ आहे। हुनजा अॼु सभु जज़्बा माउ वारा आहिनि।
ऐं माउ जेका माउ हुजे जी हा उन खां कहिड़ो वली मथे आहे, कहिड़ो बुज़ुर्ग मथे आहे, उन माउ में सभु डिग्रियूं अची थियूं वञनि। बिल्कुलु साबिर क़ाइम खानी साहिब रहंदासीं। साबिर भाई तव्हांजी जेका यादगार ईद हुजे, चाहे उहा बेड उन में यादगिरी में हुजे या पॉजिटिव यादगार ईद तव्हांजी हुजे। ईद हुई, हर ईद यादगार हूंदी है जी हाँ, ज़ाहिर उनमें अवां पंहिंजे दोस्तनि सां मिलंदा आहियो, वो है पर कने का खर्ची ते मार मिली हुजे, को घरां गायब थी वियो जो फिल्म ॾिसण मार मिली हुजे। असां लाइ ईद हुई, मूं अञा नाज़िम जो हलफ खयो, ऐं हलफ खणंदे ई जीअं अॼुकल्ह हींअर बि हैदराबाद में पाणी जो मसइलो आहे, त को ईद जे ॾींहंनि में हिकदमि अहिड़ो को ब्रेकडाउन थी वियो या क्लोज़र हो पाणी जो शायदि दिसंबर जे ॾींहंनि में, त असांखे ओॾी महिल जेतिरी तकलीफ़ थी पोइ असां शहर में फायर ब्रिगेड जी गाॾियुनि सां माण्हुनि खे मतिलबु पाणी, छो ज़ाहिर कुर्बानी वारी ईद हूंदी आहे, उनमें जाइ जाइ ते ॿियो शहरनि में हिकिड़ो तरीक़ेकार आहे त रोड ते ई बसि पंहिंजी कुर्बानी कंदा आहिनि, पोइ पंहिंजे जानवर खे अंदरि खणी वेंदा आहिनि। त उहा अहिड़ी असांखे ओॾी महिल जेका तकलीफ़ थी, 2 ॾींहं 3 ॾींहं असांजो ज़िला नाज़िम सम्झो असां पंहिंजो कैंप ऑफिस ई पंहिंजे फायर ब्रिगेड स्टेशन ते लॻाए छॾियोसीं। त उहा हिकिड़ी सम्झो तकलीफ़ वारी यादि सम्झो, या हिकिड़ी अहिड़ी यादि सम्झो जंहिंमें असां माण्हुनि जी पंहिंजी आवाम जी ख़िदमत कईसीं, जेका प्रॉब्लम थी त उनखे हल करण जो को सोल्यूशन कढियोसीं, ॿिया टैंकर बि घुरायासीं, पर शहर में कोशिशि कई असां पंहिंजे माण्हुनि खे, त उहो हिकिड़ी अहिड़ी ईद यादि रहिजी वियो आहे। बाक़ी त हर ईद में ख़ुशी आहे, हर ईद में माण्हुनि सां मेल मिलाप आहे, हर ईद में असीं कोशिशि कंदा आहियूं, चाहे नंढे हूंदे बि या वॾे हूंदे बि, पंहिंजे बुज़ुर्गनि सां मिलूं, पंहिंजे प्यारनि सां मिलूं, पंहिंजे दोस्तनि सां मिलूं। ईद जी तमामु घणियूं यादूं हूंदियूं आहिनि। वाह वाह, तमामु ख़ुशि। मैडम इरफाना, सीता नंढीअ जी तव्हां ईद त ॿुधाई, कीअं सॼी मंज़रकशी तव्हां कई, हैदराबाद जी ईद तव्हां कीअं गुज़ारींदा आहियो, कीअं लॻंदी आहे? असल में हिकिड़ो मां लास्ट ईद ते बि लिखियो त औरतुनि जूं मेहंदी वेंदी लॻाए औरतूं ॾाढी तयारियूं कंदियूं आहिनि, कपिड़ा वठंदियूं, सभु कुझु कंदियूं, पर सुबुह खां किचन में बीहंदियूं आहिनि, शाम ताईं किचन में ई उन्हनि जी ईद गुज़रंदी आहे। शाम थींदी आहे तेॾी महिल डेफिनेटली घर में महिमान, ईद जो मतिलबु आहे घर में मुस्तक़िल माण्हू मिलणु अचनि, ऐं इहे उहे ॾींहं ईंदा आहिनि जेके तव्हांजा डोमेस्टिक हेल्प हूंदी आहे, घर में जेके असांजी मददगार छोकिरा या छोकिरियूं हूंदियूं आहिनि, उहे बि ईद ते वियल हूंदा आहिनि, उहे बि पंहिंजे पंहिंजे घरनि में ईद मल्हाइण वेंदा आहिनि। मतिलबु सॼो भार असांजे मथां हूंदो आहे औरतुनि जे, त सॼो किचन संभालणो आहे, घर जी सफ़ाइयूं करणियूं आहिनि। शाम जा मुंहिंजी त इहो रूटीन हूंदो आहे त शाम जा 4 ताईं त इहो कमु ईअं ई हलंदो आहे, माण्हू ईंदा रहंदा आहिनि, फैमिली सॼी गॾु थींदी आहे। असां पंहिंजे घर खे चवंदा आहियूं असांजो हेडक्वार्टर आहे, सभु भाइर भेनर, जेको पीउ माउ जो घर हूंदो आहे न, उहो हेडक्वार्टर हूंदो आहे, हिकिड़ो न्यूक्लियस हूंदो आहे, उन में सभु भाइर भेनर अलाए किथां खां अचे गॾु थींदा आहिनि। पोइ उहो जॾहिं एॾा घर भाती गॾु थियनि, उन्हनि खे उन्हनि जी सर्विसिस करणु, उन्हनि खे सुठा खाधा पचाए खाराइणु, इहो सभिनी औरतुनि जो इहो ई पैटर्न हूंदो आहे जेको असां ॾिसंदा आहियूं। 4 थींदा आहिनि शाम जा, त पोइ माण्हू खे लॻंदो आहे त हाणे कमनि मां फारिग थिया आहियूं, हाणे असां जेको आहे सो चेंज वेंज करे ऐं सही कपिड़ा पाए ऐं तयारु थी बाक़ाइदा ईद जी जेका तयारी शुरू थींदी आहे उहा उन टाइम ते। उन खां पोइ जेॾीमहिल राति थींदी आहे, माण्हू ईदो मिली थकिबा आहिनि। अगरि सोचिजे हैदराबाद में त छा कजे, हैदराबाद शहर में हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत शहर रहियो आहे, न फैमिली पार्क आहिनि, न चिल्ड्रन्स पार्क आहिनि, न ई को एंटरटेनमेंट लाइ तव्हां असां वटां 2 ख़ूबसूरत वाह निकिरनि था, असांजे 3 पासनि खां सिंधू दरिया वहे थो, एॾी ख़ूबसूरत लैंडस्केप आहे, कुदरती तौर ते हैदराबाद खे हिकिड़ो सुहिणो हिकिड़ो एनवायरमेंट मिलियल आहे। पर यकीन कयो त शाम ते सभई गॾु वेही वरी खाधे जी अलावा ऐं बारबेक्यू करण खां अलावा ऐं पाण में कचरियूं करण खां अलावा ॿाहिरि निकिरंदव त या तव्हां होटलुनि ते वञो, ऐं जेकॾहिं आम ईद खां ॿिया ॾींहं आहिनि त या तव्हां शॉपिंग कयो। माना शहर जी डिज़ाइन ईअं थियल आहे त या तव्हां खाधो खाओ या पैसो ख़र्चु कयो। शहर जे डिज़ाइन में या स्पेस ई न आहे पियल त माण्हू शहरी निकिरे ॿाहिरि त कहिड़े पार्क में वञे। तव्हां लाहौर वेंदव, एॾा त पार्क हूंदा फैमिलियुनि सां भरियल हूंदा, ॿाहिरि वेही माण्हू मानी खाईंदा आहिनि। कराची में सीवीओ ते तव्हांखे रश एॾी नज़र ईंदी। हैदराबाद जा माण्हू समहाउ ईद जे ॾींहं ते असां ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं करणु घुरिजनि, पर हिते इहा ॻाल्हि बि ज़रूरु करणु घुरिजे त असांजे शहर जे माण्हुनि खे बि एतिरो ई हक़ु आहे त उन्हनि खे ॿारनि जा पार्क हुजनि, ख़ूबसूरत जो ॿार वठी किॾे निकिरी वञनि, ॿारनि खे किॾे खणी वञनि, ऐं मजबूर न हुजनि त या त माल ते मानी खाइनि या शॉपिंग कनि। उन्हनि खे स्पेस हुजे त उहो पाण खे सेलिब्रेट कनि, इंजॉय कनि। ऐं घरनि में त असांजा उहो ई 24 कलाक गुज़रनि था, आम रूटीन लाइफ बि असांजी घरनि जे अंदरि ई गुज़रंदी आहे। पर जेकॾहिं ईद जे ॾींहं ते असां किथे आउटिंग करणु वञूं हैदराबाद जा शहरी, त उहे किथे वञूं। मूंखे त हाणे इहा बि ख़ुशी थी, मां सखर वियसि, मूंखे सखर एॾो ट्रांसफॉर्म नज़र आयो। सखर बि पंहिंजा जेको माज़ीअ में असांखे लॻंदो हो उन मां निकिरी आयो आहे, पर हैदराबाद अञा ताईं बांबड़ा पथो पाए,
अञा ताईं हैदराबाद में तव्हांखे को अहिड़ी शइ नज़र कोन ईंदी जो शाम जो ईद जी शाम जो सभई निकिरनि ॿारनि खे खेॾण लाइ वठी वञनि पाण में वेही कंहिं हवादार माहौल में कचहरी आम शाम जो वञो आम ॾींहं हा न आम शाम जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त इहो असांखे कमी महसूसु थिए थी अदरवाइज़ ईद जी सभ खां वॾी ख़ुशी त पंहिंजे फैमिली सां मिलणु हूंदो आहे रीयूनियन जेका फैमिली थींदी आहे न ईद ते इन खां वधीक का ख़ूबसूरत शइ आहे ई कोन ऐं हर ईद जी मोस्ट ब्यूटीफुल मोमेंट्स फैमिली जी रीयूनियन हूंदी आहे मुंहिंजे लाइ त मां सम्झां थी असां सभिनी माण्हुनि जे लाइ बिल्कुलु बिल्कुलु ऐं ख़ूबसूरत कचहरी जो सिलसिलो जारी आहे नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो ईद रिहान ईद रिहान में ॿीहर भली का तमामु ख़ूबसूरत यादुनि भरियूं ईदुनि जो ज़िक्र थी रहियो आहे उन खां पोइ ईद जे ॾींहुं छा करणु घुरिजे हैदराबाद में ख़ासि करे मैडम इरफान तमामु अहम सुवाल उथारियो त हैदराबाद में ईद ॾींहुं वञूं त केॾांहुं वञूं भाउ मुला बख़्श हलूं था सियासतदान आहियो कहिड़ियूं ईदूं जेल में गुज़रियूं या सियासतदान जेके तव्हांजो सॼो कैरियर आहे उन में ईद जो ॾींहुं कीअं हूंदो आहे मतिलबु कीअं मसरूफ़ हूंदो आहे मुंहिंजूं 3-4 ईदूं घर या ॿाहिरि या जेल में 3-4 ईदूं जेलनि में गुज़रियूं आहिनि अच्छा 3-4 मुहर्रम जेलनि में गुज़रिया आहिनि सुलह जूं ईदूं बि जेलनि में गुज़रियूं आहिनि उहे जेल ॾुखिया जेल वॾा जेल डिघा जेल हुआ जनरल ज़िया जे ज़माने में जनरल ज़िया खां पोइ जेल जो रवाजु 90-95% घटिजी वियो आहे सची ॻाल्हि इहा आहे माण्हू आज़ादु थी विया आहिनि आऊं पहिरियों दफ़ो घर में सुकून सां तॾहिं सुतुसि जॾहिं महमद ख़ान जूणे जो वज़ीर थियो ज़िया उल लख जा 11 ई साल कॾहिं आऊं घर में कोन सुतुसि राति जो कॾहिं सुकून सां कॾहिं न सुतुसि ऐं महमद ख़ान जूणे जो आयो ॼण सियासी माण्हुनि तां तलवार खणी ऐं माण्हुनि सुकून थियो साह कटियो जेलनि में रौशो वारी ईद मज़े वारी वेंदी सिंधी तयारु थी गॾु निमाज़ पढ़णु को किथे जो अलाए विलायतुनि जा माण्हू हिक ॿिए सां गॾु ईद पिया पढ़ूं भाकुर पिया पाइनि इहा असांखे ख़ुशी पई थिए हिकिड़ी ईद त अहिड़ी हुई जो असीं सभु रुनासीं पिए कारी फैक्ट्री में अची गॾु थियासीं त भई सभु उते गॾु थींदासीं निमाज़ पढ़ंदासीं उते वियासीं त हिकिड़ो कारकुन हो दोस्तो नालो हाणे मूंखां बि किताब मुंहिंजे जेल जी डायरी आहे उन में सॼो इहो लिखियलु आहे नाला बाला लिखियलु आहिनि उन उथी क़ौमी गीत में पढ़ियो मथां ई त चढ़ियल हो ऐं जेके माण्हू आहे सभु रुना पिए हाणे अहिड़ा ॾींहं असां त ॾिसी आया आहियूं हाणे त उहे ॾींहं ई कोन्हनि हाणे त इन्हनि ॾींहंनि जो तज़किरो बि जहिड़ो ख़्वाबु थी वियो आहे असुलु शइ इहा त सचाई हुई जी हा कमिटमेंट हुई जंहिंसां ॻाल्हि सां बीठासीं उन पूरो करिणो हो ऐं ॿियो पंहिंजे ख़्वाबनि में एतबारु हो त जेको ख़्वाब पिया ॾिसूं इहो पूरो थींदो ख़्वाबनि मां वेसा टुटो न हो पर पोइ बदकिस्मती सां अहिड़ा ॾींहं अची विया जो ख़्वाबनि मां एतबार खणी विया जिन ते ख़्वाबनि में एतबार हो उन्हनि ई एतबार टोड़े छॾिया मामिलो ई ख़तमु थी वियो त इहे उहे आहिनि मुहाणे माण्हुनि जा मटिजी विया आदतूं मटिजी वियूं ॻाल्हियूं मटिजी हक़ीक़त ज़मानो मटिजी वियो तंहिंजे करे हाणे जेको ज़िक्र तई था छॾियो इहो असांजे ख़्वाबनि जो ज़िक्र आहे सो कंहिं महिल वरी निवेकली कचहरी करियो बिल्कुलु बिल्कुलु मैडम इरफाना खां पुछूं त ख़्वाबनि जी हक़ीक़त जो ज़िक्र हाणे जेके ख़्वाब ॾिसजनि था ज़ाहिर तव्हां 2-3 ॾिठियूं आहिनि उन्हनि जी सोच तव्हां कीअं था ॾिसो उन्हनि जा ख़्वाब कहिड़ा था ॾिसो तव्हां पंहिंजो पूरो वैल्यू सिस्टम हूंदो आहे पंहिंजो पूरो हैबिटेट हूंदो आहे जी हा असां डेफिनेटली हिन जनरेशन खे जज नथा करे सघूं हुननि जी पंहिंजी इन्वायरमेंट आहे जी हा असां जंहिं दौर में हुआसीं मौलाबत साहब वारा हुया त उहो हिकिड़ो मेगा नैरेटिव जो दौर हुयो हिकिड़ो वॾा ख़्वाब हूंदा हुआ सियासी तब्दीलियुनि जा ख़्वाब इनकलाब जा ख़्वाब सियासत में वेसाह जा ख़्वाब ऐं हिकिड़ो पूरो दौर हूंदो लॻंदो हीअ तब्दीली हीअ इनकलाब अचिणो आहे ऐं हीअ असांजो आहे हाणे बि हिकिड़ी जनरेशन आहे जंहिंखे पंहिंजे हिसाब जा ख़्वाब आहिनि पर जंहिं दौर में जेको असांजो ख़्वाब हो उहो बायपोलर वर्ड हुई उन में सोशलिज़म हुयो उन में हिकिड़ो रोमेंस हुयो त हिकिड़ो वेसाह ॾाढो पुख़्तो हूंदो हो त इहा तब्दीली अचणी आहे पोस्ट सोवियत यूनियन जेका यूनिपोलर वर्ड आई आहे हिन वर्ड जा जेके नैरेटिव्स आहिनि उहे उन में इहो आहे त गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वांगुरु त हाणे तव्हां वटि वॾा मेटा नैरेटिव्स कोन्हनि के हाणे तव्हां वटि पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां इशूज़ आहिनि जिन ते तव्हां बीहो पिया इनकलाब कोन्हे को मसइला आहिनि इहो ख़्वाब कोन्हे को त दुनिया तब्दील पई थिए इहो जिदोजहद आहे अॻे ख़्वाब आहे न हाणे जिदोजहद आहे त हीअ शइ हीअ इशू आहे हिनखे अचीव करिणो आहे पर हाणे बि हिकिड़ी पूरी नस्ल
उन जिदोजहद में अहिड़ी सचाई सां शामिल आहे जहिड़ी सचाई तव्हां कंहिं दौर में असां खां पहिरीं वारो नसुल शामिल हो, छो जो सियासत मैडनेस आहे, सियासत इश्क़ आहे ऐं सियासी कारकुन उन जो ईंधन थींदो आहे। जेसि ताईं लीडरनि जी सियासत खे सम्झे तेसि ताईं कारकुन जेको आहे उन ई इश्क़ में गिरफ़्तार ईअं ई हलंदो रहंदो आहे। उनखे लॻंदो आहे इनकलाब साम्हूं बीठो आहे। ऐं इहो ई ख़्वाबु अॼु बि मूं नौजवान में ॾिठो जॾहिं बबरलू धरणे में मां वञी रही हुयसि, उहा जेका असांखे सिंध नज़र आई, नंढड़ो 16 सालनि खां वठी जेको ॿारु हुयो ऐं 21 सालनि जे नौजवान जे हथ में हिकिड़ी नंढी लठ हुई ऐं हिकिड़ो नारो हुयो ज़बान ते, ऐं उन्हनि जो जेको वेसाह हुयो पंहिंजो पाण में पंहिंजी जिदोजहद में, उन्हनि खे ख़बर कोन्हे त बंदि कमरनि में उते कहिड़ी निगोसिएशन थियणी आहे। त अॼु जी नस्ल वटि बि पंहिंजा ख़्वाब आहिनि, पर उहा सियासी क़यादत, मूंखे यकीन आहे त मूं ते तमामु घणी इन जुमिले ते तनक़ीद ईंदी, सियासी क़यादत पंहिंजे हिसाब सां डेफिनेटली हले पई, पर उन्हनि ख़्वाबनि खे घस ॾियण लाइ, हिकिड़ो रस्तो ॾियण लाइ, हिकिड़ी सोच ॾियण लाइ जेका मुदबराना सियासी क़यादत जी ज़रूरत आहे, उहा ॾाढी फ्रेगमेंटेड थी वई आहे असां वटि। उन जी ॾाढी असांखे कमी महसूसु थिए पई। सो ख़्वाब पंहिंजी जाइ ते आहिनि, नौजवान हूंदा त ख़्वाब हूंदा, इश्क़ हूंदा, मोहबतूं हूंदियूं, सियासत हूंदी, इनकलाब हूंदो। सो हिन नस्ल जा पंहिंजा ख़्वाब आहिनि, असांजे नस्ल जा पंहिंजा ख़्वाब आहे, मौला बख्श चांडी साहिबान जे नस्ल जा पंहिंजा ख़्वाब आहे, पंहिंजूं हक़ीक़तूं, ख़्वाब किथे कोन वञणा। साबिर भाई पोइ पाण वरी कलाम ॿुधंदासीं। तव्हां हिन में छा एड कंदा त आया वाक़ई क़यादत में ज़ाहिरा उहा असांजे उहा लीडरशिप सुठी न पई अचे, कारकुन उहो जज़्बो, उहा जिदोजहद बरक़रार आहे, किथे हाणे मतिलबु त मिसकम्युनिकेट थिए पियो मामिलो? ॾिसो अज़मत, जेके सियासी नज़रियनि जे पोयां जीअं असांजे दोस्त ॿुधायो त जेलूं माण्हू कटंदा हुआ, कोड़ा बि खाधा हुआ, फांसी बि चढ़ी विया। हाणे इहा कमिटमेंट असांखे थोरी घटि थी नज़र अचे। बिल्कुलु। ऐं ॾिसो मुल्क ज़ाहिर इलाही मसइलनि खां गुज़रे पियो, पर हिन सभिनी जेका हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेका हिन ईद ते असांखे यादि रखणु खपे, पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में हींअर ही टी जंग थी आहे। असां 65 जी जंग विड़ियासीं, असां 71 जी जंग विड़ियासीं। हिन जंग खे बि असां मोह ॾिनो आहे। इलाही शहरियनि खे ख़बर ई न पई त हिकिड़ी अहिड़ी जंग जी एनवायरमेंट मां असीं वापसि आया आहियूं। असीं जॾहिं नंढा हुआसीं त घर वारा ॿुधाईंदा आहिनि त सायरन वॼंदा हुआ, असीं खंदकनि में वञी लिकी रहंदा हुआसीं त भई हाणे हमिलो थिए थो, हाणे हमिलो थिए थो। अहिड़ी हींअर ॻाल्हि ई कोन हुई। हिन जो मतिलबु आहे त हर शइ जो एनवायरमेंट बदिलजी वियो आहे। पहिरीं जंग में अगरि हूंदो त भई टैंक ईंदा हुआ या अदू बदू लड़ाई थींदी हुई, पोइ जहाज़नि जे हवाले ते हाणे त जहाज़ जे लाइ बि सम्झो कोन्हे, मिज़ाइल ऐं ड्रोन्स आहिनि। ऐं या त पाक अफ़वाज खे ऐं उनजी सॼी टीम खे ऐं फील्ड मार्शल जनरल सैयद आसिम मुनीर साहब खे, ऐं सिर्फ़ु हुनखे न, ॾिसो हुन फ़ौज जी ज़रूरत, आवाम जी इस्तिक़ामत ऐं अलाह ताला जी नुसरत हुई त असांखे हिकिड़े अहिड़े वॾे मतिलबु जेको असां ते मंडियो पियो वियो। ॾिसो जीअं मां इहा ॻाल्हि कई ऐं असांजी डॉक्टर साहिब बि ॻाल्हि कई पाणी जे हवाले सां ऐं बबरलू धरणे जे हवाले सां, त इंडिया कहिड़ी शइ ते अटैक कयो? इंडिया पहिरीं अची असांजी हुन ॻाल्हि ते अटैक कयो त असां सिंध तास माइदे खे नथा मञूं। अच्छा, अव्हां अगरि हुन सम्झो था त हुनखे ख़तमु कयो थो वञे त पोइ असांखे कहिड़ा मसाइल असां वटि ईंदा? ऐं ॿियो जेको पहिरें ॾींहुं जेके मिज़ाइल हमला कया उहो असांजी मस्जिद ते कया, असांजे मदरसे ते कया, जेको इंडिया में मुस्लमाननि सां थिए पियो उहो ॻाल्हि उन्हनि हिते बि कई। ॿियो जेको उन्हनि हमिलो कयो उहो असांजे हेड वर्क्स ते बि कयो, त जीअं सिंध तास माइदो ख़तमु कयो त हुन चश्मा झेलम कैनाल जे जेको हेड वर्क्स आहे हुन ते वञी अटैक कयूं। त ही अटैक ॿुधायूं पिए त हाणे अॻियां बि असांखे हिन जेका आहे सिचुएशन खे मुंहुं ॾियणो पवंदो। छो हींअर बि जेको असां बयानु ॿुधूं पिया मोदी साहिब जा ऐं हुननि जे इंडिया में मीडिया जा, पाकिस्तानी मीडिया त तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि हलाए पई, पाकिस्तान जी आवाम बि चाहे थी जंग न थिए, इंडियन आवाम बि चाहे थी जंग न थिए। उनजी लीडरशिप अहिड़ी हींअर वेठी आहे जीअं टियों चोथों ॾींहुं बि बंगाल में हुननि चयो त भई असां जेको आहे हींअर ख़तमु ऑपरेशन सिंदूर ख़तमु कोन थियो आहे। त इहे हिननि खे असांखे हाणे सम्झणु खपे। जेका असांजी जेका मुल्क हलाइण वारा सभु ऐं सभिनी खे, चाहे पॉलिटिशियन्स हुजनि, चाहे एस्टेब्लिशमेंट हुजे, चाहे सिविल सोसाइटी हुजे, सम्झे त भई असां जॾहिं जंग थी त हर माण्हू पंहिंजी शनाख़्त छॾे पाकिस्तानी थी बीठो त पाकिस्तान जी हिफ़ाज़त करणी आहे। त जॾहिं इहो जज़्बो असां अंदरि आहे त पोइ हिनखे वधाइण जे लाइ जेके मसइला आहिनि हुनखे हल करणु खपे। चाहे हू मसइलो कैनालनि जो हुजे, चाहे हू मसइलो ज़मीननि जी अलॉटमेंट जो हुजे, चाहे जेको मतिलबु करप्शन जो या ॿिया जेके मसाइल उन सभिनी ते असांखे हिकु थी बीहणो खपे। ऐं हाणे नौजवान नसल खे बि पैगाम ॾियणो आहे, तव्हांजा जेके क़यादत आहे उहो बाशऊर आहे। असां वटि ज़ाहिर आहे इख़्तिलाफ़ात आहिनि, हूंदा, थींदा रहंदा, इख़्तिलाफ़ हुसन बि आहे सियासत जो बि ऐं असांजी सोसाइटी जो बि। पर उन इख़्तिलाफ़ जे करे असीं पंहिंजे मुल्क खे
पंहिंजे सिंध खे, पंहिंजे शहर खे, पंहिंजे इलाइक़नि खे तक़सीम बि न कयूं ऐं उन्हनि खे को नुक़सान बि न पहुचायूं। नुक़सान तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। फयाज़ न हलंदासीं, गीत ॿुधूं, वरी वापसि हिन ई टॉपिक ते अचूं था। जी फयाज़। हो ही प्यार प्यार आहे वापार यार नाहे वेही कजन पो कहड़ा हर बात ते बखेरा हिन दिल तो सां हजार छेड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हजार छेड़ा पर दिल वरी चयो ईअं पर दिल वरी चयो ईअं तो सां करण थे चाहिया तो सां हजार छेड़ा पतण जा पार हर रैन मां असांखे पतण जा पार विच सीर में वठी पो विच सीर में वठी पो बोड़ा साजा बेड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हजार छेड़ा पर दिल वरी चयो ईअं पर दिल वरी चयो ईअं तो सां हिसाब कहिड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सां हजार छेड़ा हाय कह कुर्बनाते आकाश खे उजाड़ो कह कुर्बनाते आकाश खे उजाड़ो नाराज थी दोहर को नाराज थी दोहर को नाला खणा मां कह जा हिन दिल करण थे चाहिया तो सां हजार छेड़ा पर दिल वरी चयो ईअं पर दिल वरी चयो ईअं तो सां
वाह वाह, तमामु ख़ूबसूरत नाज़रीन। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो ईद रिहाण। नाज़रीन, ईद रिहाण में हिकु भेरो ॿेहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी, ख़ूबसूरत राग। वेंदे वेंदे असां आकाश खे यादि कयोसीं पिया, आकाश अंसारीअ खे। त हिन दिलि करण ते चाहिया तो असां हज़ार जहिड़ा भॻवान बख़्श चयूं त कंहिं कंहिं इश्क नाते आकाश खे उजाड़ियो। तव्हांखे कंहिं कंहिं उजाड़ियो? पहिरीं ॻाल्हि त इहा आउं ख़राज तसिम पेश थो कयां इहा ॻाल्हि करे। आकाश उन अधे शुरू कयो, मुंहिंजी दिलि चए थी आकाश आहे। जी इहा ॿोली आकाश जी आहे, इहो ॻाल्हि आकाश जी आहे। ऐं वरी जे नालो वरितई आख़िर में हुनजो आकाश जो, त मूंखे वधीक ख़ुशी ॻाल्हि आहे। आकाश दोस्त हो असांजो। जी हा, आकाश सां गॾु मुख़्तलिफ़ जॻह ते सफ़र कयासीं। बदीन में हिकिड़ी कचहरी कई, मंगराणा जो ॻोठ हो, ज़बरदस्त कचहरी हुई। सॼी राति जाॻियासीं। हसन दरसो, ॿिया शाइर हुआ, इलाही दोस्त हुआ, इलाही कचहरियूं कयूं अथऊं। सो उनजी त ज़िक्र कोन्हे। तव्हां पिया चओ अव्हांखे कहिड़े इश्क, मूं अहिड़ो को इश्क कोन कयो जेको मूंखे गले में पवे हा। मुंहिंजा इश्क सोच जो, नज़रिए जो इश्क अॼु बि उन सां आहे। अलबत्ता इहा ॻाल्हि मैडम बि कई आहे, उनजो सबबु बि इहो आहे। जी हा, अहिड़ो को ज़मानो, का सदी कोन्हे जॾहिं जंहिंमें पैसे जो क़दुरु न, अहमियत न हुजे। जी हा, पैसो हमेशह ताक़तवर शइ रहियो आहे, पर जहिड़ो हिन दफ़े रहियो आहे अहिड़ो ज़ुल्म कॾहिं कोन थियो आहे, अहिड़ो नाहक कॾहिं कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु। हींअर सभु सियासी क़दुर, इख़लाक़ी क़दुर पूरा करे छॾिया आहिनि पैसनि जे हुजणु। न त पैसो अजीब शइ आहे, न हुजण बि मसइलो आहे, हुजण बि मसइलो आहे। पर असां मैडम जंहिं इक़दारनि जी ॻाल्हि थी करे, उनखे पैसे तबाह करे छॾियो आहे। अॻे उसूल जी इज़त हूंदी हुई, उसूल परस्त माण्हुनि जी इज़त हूंदी हुई। हाणे पैसनि वारी इज़त आहे। हाणे जंहिं न कमायो आहे सो बेवकूफ़ आहे, ऐं जंहिं कमायो आहे सो अकुलमंद आहे। हाणे बेवकूफ़नि जी दुनिया में अकुल कहिड़ो असांजो क़दुरु थींदो अकुलमंद ते दुनिया में बेवकूफ़नि जो। पर ॻाल्हि इहा ई आहे, ॿी का बि ॻाल्हि कान्हे। मूंखे कभी शख़्सी इश्क कोन परेशान कयो आहे। हा, मूंखे इन मारे न मारियसि की न की, मारुनि मुंझ मुयासि। असांखे मारुनि कोन मारियो आहे, मारुनि जी मुंझ मारे विधो आहे। हीअ जेका तब्दीली आई आहे दुनिया में, ऐं ॿी का बि तब्दीली कान्हे, इहा पैसे जी तब्दीली आहे, इहा दौलत जो हुजणु आहे। ऐं आसान कमाइणु, सवलाई सां ढिघ करणु, उन हाणे किसो गुड़ करे विधो आहे। सो हीरनि जहिड़ा माण्हू गुम थी विया आहिनि, लापता थी विया आहिनि। ऐं माण्हू खे टकियो त चवंदो कोन आहियां त टकियो माण्हू टकियो थींदो ई कोन्हे, हुन अफ़ाल बेसुरा थींदा आहिनि। जी हा, हीरा माण्हू तिन खे लटे छॾियो आहे बेसुरनि। सची ॻाल्हि इहा आहे। अॼु अयाज़ पैदा कोन थींदो, अदा सिंध सलामत रहे, अयाज़ छो न पैदा थींदो? हक़ीक़त आहे, बिल्कुलु। माण्हू छो न पैदा थींदा? तव्हांजी ज़मीन ज़िंदा आहे, तव्हांजो क़दरूं साॻियूं आहिनि, अवां इंसान ज़ात जो उहो ई प्यार था करियो त सुहिणा माण्हू कई ॼमंदा। ऐं चवां थो ठीकु आहे, हालतूं अहिड़ियूं आहिनि जो भिटाई वरी न ॼमी सघियो आहे, पर भिटाई अकेलो बि त हाणे कोन्हे। हाणे त इलाही माण्हू आया आहिनि जेके भिटाई जे पेरनि ते पेर रखियो पिया हलनि, ऐं सिंध जीए पई। ऐं आउं सिंध जे मुस्तक़बिल मायूस कोन आहियां। अॻे खां सिंध इलाही बहितर आहे। हीअ सिंध हिंदुस्तान जे वक़्त में हीअं कोन हुई, हीअ सिंध ई ॿी आहे। बिल्कुलु। हलंदासीं साबिर भाई। साबिर भाई, सियासी क़दुरनि जी ॻाल्हि थिए पई, इख़लाक़ी क़दुरनि जी ॻाल्हि थिए पई, पाण किथे बीठल आहियूं हिन वक़्तु? जेको पंहिंजी सोसाइटी आहे उहा किथे बीठल आहे? ॾिसो अज़मत, आकाश अंसारी जी ॻाल्हि थी, पाक सां मुंहिंजी हुननि सां दोस्ती त न चवंदुसि, तमामु सुठा तालुकात बि हुआ। जी हा। ऐं जी डेथ थी, असां सभु सिंध वारनि जे लाइ हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो हो। जी हा। में सभु पंहिंजी ॾुखियो असांखे आहे, हिकु अहिड़ो अज़ीम माण्हू, पंहिंजी जदोजहद बि हुई, ऐं जेके ख़्यालात बि ॾिना, हुनजी डेथ अहिड़े नमूने थी। मुंहिंजी हुन सां 2-3 साल अॻु में मुलाक़ात थी, कुझु अर्सो पहिरीं। उहो इस्लामाबाद में शिफ्ट थी आहे, वरी हैदराबाद में हिकिड़ी शादी में मूंखे चयईं त यार मूंखे ॿुधो त अव्हां बि हिते अचो पिया, अॼु आउं वेठोसीं अव्हां सां मिलण जे लाइ। थोरी देरि मूंखां हुते कचहरी कई, हिकिड़ी ॻाल्हि चई हुन, जेको मूंखां सवालु कयो, ज़ाहिर आहे हींअर दुनिया में कोन्हे, हुनजे अल्फाज़ में चवां पियो त सम्झो तमामु ज़िमेवारी सां ऐं सचाई सां चवां पियो। मुंहिंजो त यार साबिर, पाण पंहिंजे जहिड़े में माण्हुनि जो इलाही नुक़सानु करे वियासीं।
मुंहिंजे घर जे साम्हूं बदीन में हुननि जो घर हूंदो, प्रेस क्लब थोरो अॻियां साम्हूं पंक्चर वारो वेठो, हुननि जो नालो वरितो, उहो महाजिर आहे, उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे, सुञाणा हुनखे, चयो अञा हू मरी वञा, ॿार अञा पंक्चर पिया हणनि। पोइ असां छा कयोसीं ॿिए जहिड़े में, न असां अॻियां वधी सघियासीं, न अव्हां अॻियां वधी सघिया। मुंहिंजो आकाश भाई इहे ॻाल्हियूं त ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू हिते हूंदो आहे त इलाही वक़्तु गुज़री वियो, हाणे पाण खे अॻियां सोचणु खपे ऐं अॻियां जे लाइ ॾिसणु खपे त इहा रवादारी सियासत में नज़रियात जो जेको इख़्तिलाफ़ जे बावजूदि एतिराम जेको आहे इहो हाणे वाक़ई में कोन्हे। इन जे लाइ शायदि असीं हुन कद काठ या माण्हू कोन आहियूं। असीं पंहिंजे पाण खे पैरोकार त चवंदा वॾनि सियासी नज़रियातनि जे लाइ, असीं हुन कद काठ जा माण्हू कोन आहियूं। उहे माण्हू विया हलिया जेके न सिर्फ़ु नज़रियात जो एतिराम कंदा हुआ, पर जॾहिं असेंबली हुननि जी तक़रीर हूंदी हुई त पंहिंजे अल्फाज़ खां उहो मुख़ालिफ़ खे चित कंदा हुआ। हाणे त अल्फाज़ न, हाणे त रवैये खां चित करणु, चित जो मतिलबु रवैये खां हाराइण जी कोशिशि कंदा आहिनि। केरु वधीक ख़राबु ॻाल्हाए सघे थो, केरु अबे तबे तुम करे सघे थो, केरु अहिड़ी हुनजी स्कैंडल्स खे वधीक उथारे सघे थो। मौला बख्श भाई सियासी पुराणो कारकुन आहे, कुझु असां बि सियासत कई आहे। पहिरीं सियासतदाननि ते वॾे में वॾो इल्ज़ाम हूंदो हो, करप्शन कोन हूंदो हो, कंहिंजी सियासत ख़तमु करणी हूंदी हुई त चई छॾिबो भई एजेंसी जो माण्हू आहे। तव्हां यकीन करियो केॾो वॾो सियासी लीडर हुजे, केतिरो वॾो हू सियासी कारकुन हुजे, एजेंसी जी छाप लॻंदी हुई, उहो माण्हू ख़तमु थी वेंदो। हाणे करप्शन जा इल्ज़ामात लॻनि था, हाणे ॿिया इल्ज़ामात लॻनि था, कंहिं ते का एजेंसी जो इल्ज़ाम आहे त सम्झो वॾो लीडर थी वियो आहे। फ़ख़्रिया ॻाल्हि आहे त असां सभिनी खे हिन खे बदिलाइणु खपे। सोसाइटी ॾिसो सिर्फ़ु सियासत न, हर तबिके में असां ॾिसंदा त कुझु न कुझु असां बजाए अॻियां वञण जे असां शायदि पोयां आया आहियूं। त असांखे हुनखे वधाइण जे लाइ पंहिंजे माशरे खे, सोसाइटी खे बहितर करणु खपे। असां वटि तमामु ज़बरदस्त माज़ी आहे, असांजो तमामु ज़बरदस्त असां वटि हिकिड़ी, असीं हुन ते हलणु चाहियूं, हुनखे अॻियां वधाए खणी वञूं त वरी असीं पंहिंजे माशरे खे, पंहिंजी सोसाइटी खे सुठो करे सघूं। बिल्कुलु बिल्कुलु मैडम, इरफान में हलंदासीं। ताज़ो पाण बबलो धणे मां उथिया आहियूं, उनखां पोइ कारपोरेट फार्मिंग असांजो अञा मसइलो रहियल आहे, मोरो वाक़ियो, उनखां पोइ सदफ़ हासिलो वारो वाक़ियो थियो, उन क़िस्म जा जेके पुरतशदुद वाक़िया आहिनि, उनखां पोइ वरी जेके मतिलबु अमन अमान जी जेका असां वटि सूरत हाल आहे, ॿारनि जो अॻुवा थियणु, होॾां कचे वारे ज़िलनि में बिल्कुलु ज़्यादतियूं, इन सॼी सूरत हाल में, इन्हनि सभिनी हालात ऐं वाक़ियनि में तव्हां अॼु जी ईद कीअं था ॾिसो, या सिंध जी ईद कीअं था ॾिसो? ॾिसो, जेका हिन महिल सूरत हाल आहे, सिंध कॾहिं को एॾी ख़ुशहाल कोन रही आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बॉम्बे जी रेज़िडेंसी खां वठी अञा ताईं सिंध में हिकिड़ी मुसलसल जहद मुसलसल रही आहे ऐं मुख़्तलिफ़ नवां चैलेंजिस अचनि था। ऐं सिंधी हिन खिते जे अंदरि जेके माण्हू आहिनि, उन में पॉलिटिकल जेका हिकिड़ी सघ आहे न सियासी, उहा तमामु घणी आहे। जेतिरा मसइला अचनि था, तव्हां ॾिसो था, ओतिरी ई फ़ाल मज़ाहमत बि थिए पई ऐं मज़ाहमत जो अंदाज़ मुख़्तलिफ़ आहे। असांखे उन सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, छो जो असां यकीन रखूं था त का बि तशद्दुद सां को बि सियासी मक़सदु हासिलु नथो करे सघिजे ऐं पुरअमन जदोजहद ई वाहिद हल आहे ऐं सियासी तरीक़ो आहे, जंहिं लाइ असां चवंदासीं त जेके बि सियासी कारकुन आहिनि उहे हमेशह पुरअमन जदोजहद कनि। बबरलू धरणो बि तॾहिं कामयाबु रहियो जो पुरअमन हुयो। जॾहिं बि सियासत में तशद्दुद ईंदो आहे त उहा क्राइम में तब्दील थी वेंदी आहे, उहा सियासत कॾहिं पंहिंजो मक़सदु हासिलु करे न सघंदी आहे। त उन ॻाल्हि ते त असां मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि इख़्तिलाफ़ न हूंदो। हिन वक़्तु जेको वॾे में वॾो मसइलो अचे रहियो आहे त माण्हू टोलनि में डिवाइडेड थी चुका आहिनि। हिकिड़ी यूनिफाइड, अॻे जीअं हिकिड़ी पार्टी हूंदी, हिकिड़े ई नैरेटिव सां हलंदा, हाणे मल्टीपल सेंटर्स आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जो पाण हिकिड़े, तव्हां ॾिसो त बबरलो धरणो कंहिं सियासी पार्टी कोन लॻायो, टीं धुर जे वकीलनि जे पारां आई, तॾहिं अवाम उते पहुतो। त इहा जेका फ्रेगमेंटेशन आहे ऐं रुगो सियासी कारकुन हिक ॿिए खे लोहे थो, हिक ॿिए खे घटि ॾेखारे थो, ऐं जेका इख़्तिलाफ़ रखण जो तरीक़ो आहे उहो ॾाढो पर्सनलाइज़ आहे। मिसाल ॻाल्हि, अॼु हिकिड़ी सोशल मीडिया ते तव्हां 2-3 ॾींहंनि में पुराणी ॾिठी त को सियासतदान पंहिंजी धीउ जी रखे थो वीडियो त मुंहिंजी धीउ अॼु डिग्री वरिती आहे, त माना कंहिं औलाद जी सेलिब्रेशन आहे, उनखे ख़ुशि थी सेलिब्रेट करणु घुरिजे। पर असां वटां जेकॾहिं सियासत आहे त सियासी उनजी जेका पॉलिसी आहे उन ते इख़्तिलाफ़ कयो, हुनजे औलाद ते, हुनजे न्याणीअ ते या उनजी क़िस्म जी। त इन्हनि रवैयनि खे केॾा बि सिंध खे चैलेंज आया, सिंध उन्हनि सभिनी चैलेंजिस मां निकिरी आई, छो त सिंध सियासी तरीक़े सां जदोजहद कई आहे। पर हाणे जंहिं तरीक़े सां असांजी जदोजहद जंहिं रुख में वञे पई, असांजा जेके सीनियर सियासतदान आहिनि, इंटेलेक्चुअल्स आहिनि, सिविल सोसाइटी वर्कर्स आहिनि, उहे गाइडेंस ॾियनि नौजवाननि खे त हीअ सियासत न आहे,
हीअ नफ़रत आहे। असां नफ़रत कंहिं बि समाज लाइ कैंसर थींदी आहे। असां इख़्तिलाफ़ रखूं पर नफ़रतूं न रखूं समाज जे अंदरि, मोहबतुनि सां पंहिंजी जिदोजहद खे जारी रखूं ऐं मोहबतुनि सां ई अॻियां वधंदा रहूं। कालाबाग डैम ख़तमु थियो, केनालनि ते हिकिड़ी कमिटमेंट थी चुकी आहे, असां यकीन कयूं था त उहा कमिटमेंट ते क़ाइमु ऐं दाम रहंदा। कॉर्पोरेट फार्मिंग जेॾी सिंध अंदरि मज़ाहमत आहे उहा यकीनन पहुचंदी। बाक़ी जेको सभ खां वॾो लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे उन ते बि सभु गॾिजी जेके इहे सरदारनि जो बेल्ट आहे जेको बाय डिज़ाइन आहे, मां नथी मञा त हिकिड़े 3 ज़िलनि जी खे जेको आहे सो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कंट्रोल करण में पुलिस नाकाम वई आहे। मां सम्झां थी इहो बि हिकिड़ी सियासत आहे उन तरह जे माण्हुनि जी त हिते अहिड़ी सूरत हाल रहे त इन लाइ बि असां सभिनी खे गॾिजी ईद बि सेलिब्रेट करणी पवंदी, पर पंहिंजी सियासत खे बि हिकिड़ो पॉज़िटिव रुख ॾेई अॻियां वधिणो पवंदो। तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई, तमामु ख़ूबसूरत। ऐं ॾिसो न, हूअं त ईद जो पाण यको ई कयूं, पर ॾिसो ईद जे ॾींहुं बि हिकिड़ी सुठी मतिलबु वञणु घुरिजे नाज़रीन। न त अॼु बि असां शयुनि खे यादि कयूं था, अॼु बि असां हुननि ते ॻाल्हायूं था। वापसि अचूं था ईद ते, तव्हां मारूं खाधियूं भला माउ पीउ खां, को ईद जी ख़र्चियुनि ते, को ॿियनि मामलनि ते, को ज़िद ते? ज़िद एॾा मूंखे यादि कोन्हनि मुंहिंजा। जी मार हिकिड़ी बि मूंखे यादि आहे। कंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ते थी? कंहिं बाबे ॾिनी या अमर ॾिनी? न, मुंहिंजे पीउ खे, मुंहिंजे वालिदा खे, मुंहिंजे पीउ खे शौक़ु वॾो हूंदो। असांजी मासी हुई, उन वटि क़ुर पढ़णु वेंदा हुआसीं। पोइ हिकु दफ़े आऊं हुते कोन वियुसि, आऊं ऐं मुंहिंजो पुफाट त आयासीं त बाबा खे ख़बर पई त क़ुर ते कोन विया आहिनि। आपा ॿुधाइनि, आपा असांजी मासी हुई हुनखे। त मूंखे यादि आहे कंध ते चमाट हिकिड़ी ऐं, पर उन खां पोइ अलाह उनखे ग़रीब खे रहमत करे, अलाए केॾांहुं विया हलिया आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे। इन तकलीफ़ वारी ॻाल्हि खे यादि, इहा तकलीफ़ न आहे। माउ पीउ जो मारणु, माउ पीउ जो चिड़णु, माउ पीउ जो कंहिं मसइले ते सज़ा ॾियणु सज़ा न आहे। अवी उहो वक़्तु गुज़री वेंदो त मां उन्हनि शयुनि ते प्यारु ईंदो। ऐं त ईमान सां हिन उमिरि में अम्मा लाइ रोई ॾींदो आहियां, बाबा लाइ रोई ॾींदो आहियां। अलाए केॾांहुं विया हलिया, अहिड़े कंहिं रस्ते ते विया आहिनि जितां कंहिंखे ॾसु पतो ई कोन थो मिले विया कहिड़े पासे। ख़बर हुजे त ईमान सां ॻोल्हे लहूं। हाणे दिलि चए थी हिकु दफ़ो रुॻो मिली पवनि। ऐं मूं त लिखियो आहे पंहिंजी डायरी में, पंहिंजे पीउ जी तस्वीर हेठां, जे क़याम मिलनि त बि करो सिपरी, जे क़यामत में मिलिया त बि सम्झूं था त वेझा आहिनि। उन्हनि जूं मोहबतूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं। हाणे तव्हीं ॻाल्हियूं पिया करियो, ॿियूं वरी आउं बेसुरो थी वेंदुसि, रोई ॾींदुसि। सची ॻाल्हि आहे, पर सची ॻाल्हि आहे, ज़िंदगी जो वॾो हिसो आहे। इन में इहे माण्हू, इहे ॻाल्हि, इहे प्यार जा ॾींहं हुआ। हाणे प्राइमरी स्कूल में असांखे उहो झले आंगन में साईं अलाह दादी पेंसिलूं फासाईंदो, हीअ कंदो, उहो कंदो। पर हाणे त कोन थी ॻाल्हि चिड़ में अचे, हाणे त प्यार थो अचे। हाणे हे ॾींहं ख़तमु थी विया। जी हा, बिल्कुलु। हाणे असीं उन दौर में वेंदासीं कोन जंहिंमें फुट पटियूं मास्तर हणंदा आहे, उत वेह कराईंदा। हाणे वॾा थी वियासीं। हाणे असांजे माउ जी सॼो प्यारु आहे। बिल्कुलु, माउ जी हर ॻाल्हि असांजे प्यार जी यादि आहे ऐं विसारे कोन था सघूं। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। साबिर भाई खां पुछंदा आहियूं। साबिर भाई, तव्हां त मारूं खाधियूं हूंदियूं? तमामु घणियूं। में ई पंहिंजा मुंहिंजा भाइटिया ॿिया आया होला, भाणेजा आयल हुआ। त मुंहिंजी अलहमदिल्ला वालिदा हयात आहे, वालिद साहिबु कोन्हे। त मुंहिंजा मां ख़ुशि नसीब हुयो। असां त अम्मा असांखे पाइप, असांजे पाणी जो पाइप असां मार कढंदी, तव्हांखे त कुझु चई कोन थी। ऐं हर बार ॿारनि जी शिकायत जा गॾु करे, अम्मी बच्चों ने कर दिया, अम्मी बच्चों ने, भैया आप इनको कुछ क्यों नहीं कहती हैं, हिकिड़ो मज़ाक जे लाइ। त ॾिसो, इहे मारनि, माउ पीउ जी मार त मार न हूंदी आहे। असीं त शरारत कंदा हुआसीं, उहो पंहिंजो हिकिड़ो असांजे इस्लाह जो हिकिड़ो कंदा हुआ। ऐं जेका ॻाल्हि कई मलबज भाई त टीचर, जॾहिं मूं ॾिठो 2-3 ॾींहं में हिकिड़ो वाक़ियो टीवी ते, को नंढी खे को बीहारे छॾियो त हुनजा माउ पीउ हुन टीचर सां विढ़नि पियो। चए पहिरियों इहो ई कोन हूंदो। जॾहिं ॿार खे स्कूल छॾींदा हुआ त चवंदा भई जंहिंजी खल असांजी आहे, बाक़ी तुंहिंजो आहे। त मतिलबु टीचर जो मार कढण बि हिकिड़ो सुठो, जेके हुन वक़्तु पढ़िया आहिनि सभु ज़ाहिर सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि। जेके टीचर हुआ उहो जीअं पढ़ाईंदा हुआ, हुननि जी इज़त अॼु बि आहे, हुननि जा नाला अॼु बि असांजे ज़हन में मौजूदु आहिनि। अॼु बि असीं सम्झूं था त जेके कुझु असीं आहियूं त असांजी बुनियादु सुठी पइजी वई, घर मां बि ऐं स्कूल मां बि, त अॼु असीं मुक़ाम ते आहियूं। न त पोइ असां में पाण में त हिकिड़ो लक्षण ई कोन, त असीं तरक़ी करे सघूं। बिल्कुलु बिल्कुलु। मैडम इरफाना नालो त सदाईं सीरियस गुफ़्तगू हूंदी आहे मैडम जी। मैडम घर में कीअं हूंदी आहे ऐं नंढपण में मारूं वारूं खाधियूं, कंहिं पढ़ाई में वधीक किरदारु कंहिं अदा कयो ऐं आइडियल कीअं रहो मैडम जो? असल में घर में त ॿार सभु मारूं खाईंदा आहिनि। मुंहिंजी अम्मा ॾाढी जेका आहे न सा सख़्तु मुंतज़म हूंदो आहे न माण्हू, हुनखे पंहिंजो हिकिड़ो डिज़ाइन हूंदी त ॿार
त अमा उते हिंदुर में शोएब मोहम्मद क्रिकेटर हूंदो, पोइ जेका चए ॿार ते चढ़ाईंदी हुअसि न ठका जेका शइ हथ में हूंदी हुअसि उछलाए हणंदी। पोइ असां चवंदासीं अमा जो थोरो शोएब मोहम्मद जहिड़ो आहे मिस न थींदो, तंहिंजे करे अहिड़ी का ॻाल्हि न कयो जो अमा खे चिड़ अचे, चिड़ाई त केरु कोन्हे। बाक़ी असांजो बाबा उस्तादु रहियो त असांखे घर में जेका तालीम कई, तरबियत माउ ॾिनी असांखे, पर तालीम जेका आहे असांखे पंहिंजे वालिद साहिबु ॾिनी। ऐं उन असांखे जेको एॾो हिकिड़ो रहियो जो ॿाहिरि टीचर्स, असां वालिद खां वधीक उनखे एज़ अ टीचर ॾिठो। असां जेको पंहिंजे बाबा सां जीअं वालिद थी मुखातिब थियासीं, उहो जॾहिं बाबा रिटायर थियो त पोइ पहिरियों दफ़ो असांखे लॻो त असां पंहिंजे बाबा सां मुखातिब आहियूं, न त असांजे घर में उन ई प्रोटोकॉल में बाबा ईंदो ऐं उन सां उन ई प्रोटोकॉल में वेहबो, ईअं ई पढ़ाईंदो हुयो। सो मुंहिंजा जेको रोल मॉडल रही आहे उहा मुंहिंजी माउ रही आहे, छो त उन पंहिंजे 6 धीउनि खे पढ़ायो ऐं उन जो ख़्वाबु हो त असां सभु पढ़ूं। ऐं ॿियो मुंहिंजो वालिद साहिबु रहियो आहे जेको हिकिड़ो हेडमास्टर हुयो, पर पंहिंजे नंढे ॻोठ मां पंहिंजूं 6 धीअर वठी 4 पुट वठी पढ़ाई, न रुॻो उन्हनि खे पढ़ाई, पर जेको बि इन तरह में ॿार रहनि था, गोज़े खां वठी सीता ताईं तव्हांखे सभई ॿार नज़र ईंदा जेके असांजे घर में रहंदा। सॼे ॻोठ जूं, पाड़े जे ॻोठनि जूं न्याणियूं ईंदियूं असांजे घर में रहंदियूं, ऐं मुंहिंजो वालिद साहिबु उन्हनि खे पढ़ाईंदो हो, जंहिंजे करे अॼु बि असां बाबा जी जेका माण्हुनि लाइ मोहबत रही आहे, जेका तालीम ॾिनी आहे, अॼु बि असां किथे वेंदा आहियूं त असांखे माण्हू इज़त ॾींदा आहिनि असांजे वालिद साहिब जे करे। त उहे ई मुंहिंजा रोल मॉडल मुंहिंजा माउ ऐं मुंहिंजो पीउ आहे। अच्छा, ॻोठ वञणु थींदो आहे, ईद तव्हां हाणे शहर में गुज़ारींदा आहियो? असल में ॻोठ जेसि ताईं असांजी ॾाढी हयात हुई तेसि ताईं असां ॻोठ वेंदा हुआसीं, चाचा हयात हो असां ॻोठ वेंदा हुआसीं। उन खां पोइ जेको हिकिड़ो महवर हूंदो आहे, ॻोठ वञण जो हिकिड़ो सबबु हूंदो आहे, उहे ख़तमु थींदा विया। हाणे असांजो पंहिंजो हिकिड़ो हर माण्हू, हर फैमिली जो वरी पंहिंजी फैमिली थी वेंदी आहे। त हाणे हिकिड़ी पंहिंजी फैमिली आहे ऐं चाहे 30-40 साल थी चुका आहिनि, हाणे हीअ असांजो हैदराबादी ॻोठ आहे। सो 40 सालनि खां असां हिते ई सेटल्ड आहियूं, त असांजो ॻोठ हैदराबादी आहे ऐं सभु हाणे ॻोठ ईंदा आहिनि, मतिलबु सभई हैदराबाद पहुचंदा आहिनि, भाइर भेनर, हिते ई असांजी ईद थींदी आहे। तमामु ख़ूबसूरत। ऐं हाणे बसि पाण प्रोग्राम जी पुॼाणींदा आहियूं, मूंखे बार बार चयो पियो वञे प्रोग्राम जी पुॼाणी। मां चवंदुमि त वेंदे वेंदे पाण ईद जे ॾींहं ते सिंध वासियुनि खे को मैसेज ॾींदा हलूं। मां जे तकल्लुफ़ खां कमु वठूं ऐं रिवायती अंदाज़ सां ॻाल्हायूं त पोइ त इलाही वॾो नंढड़ो थोरो ॻाल्हि इहा आहे, हीउ इल्म जो ज़मानो आहे। जी हा, हीउ साइंस जो ज़मानो आहे। असांखे इल्म में पोइते न आहे रहणो। इल्म में पोइते रहंदासीं त ख़बरूं हिते रहिजी वेंदियूं। असां वटि दानाई न हूंदी, असां वटि साइंस न हूंदी, असां वटि इल्मु न हूंदो। सॼे दुनिया में मुस्लमान माण्हू पिया कनि, सभु हिकिड़ो ई सभु था ॼाणनि त असीं रिवायती इल्म खां, साइंस खां परे आहियूं, अकुल खां परे आहियूं, इदराक खे परे आहियूं। सिंध जे माण्हुनि खे बि ईअं करणु खपे, पंहिंजे नए नस्ल खे इल्म लाइ तवजो ॾियारनि। हीअ नंढियूं नंढियूं ख़बरूं, नंढियूं नंढियूं ग्रुपिंग वारियूं सियासतूं ख़तमु करियूं, वॾा मक़सद रखूं ज़हन में, ऐं वॾो मक़सदु आहे इल्म जो हासिलु करणु। क़ौम आलिम थी वई, क़ौम इल्मु हासिलु करे वई त सम्झो क़ौम जी वई। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत। साबिर भाई? असल में अज़मत भाई, मुंहिंजे ख़्याल में अवां जो प्रोग्राम शायदि इंटरनेशनली बि ॾिठो वेंदो हूंदो आहे, जिते बि माण्हू सिंधी ॻाल्हाईंदड़ हूंदा, उहो ज़ाहिर आहे प्रोग्राम ईदी ॾींहुं ॾिसंदा। त बसि मुंहिंजो चवणु आहे त सिंध वारनि जी पंहिंजे धरती सां, पंहिंजे वतन सां मोहबत तमामु घणी बेमिसाल मोहबत आहे। उनखे पॉज़िटिविटी में आणियो, सिर्फ़ु हिकिड़े के मक़सदु लाइ न, हिन खे वधायो। ऐं जीअं शाह लतीफ़ चयो त भई बसि मूंखे यादि कोन पियो अचे हिकदमि ज़हन में, त असांखे उहो पैगाम खणी वञिणो आहे न, त दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे, इहे असांखे। बिल्कुलु मैडम इरफान। अच्छा, मां जीअं त तालीम जे हवाले सां त साईं ॻाल्हायो, मूंखे हिन महिल जेको असां वटि वॾे में वॾो सिंध खे चैलेंज आहे उहो माहौलियात जो चैलेंज आहे। त मां पंहिंजे नौजवाननि खे, नए नस्ल खे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त असांखे जेको हिन महिल माहौलियात जो चैलेंज आहे उनखे बि असांखे एतिरी अहमियत ॾियणु घुरिजे जेतिरी असां सियासी इशूज़ ते अहमियत ॾेई रहिया आहियूं। ऐं ख़ासि तौर ते जेको ईंदड़ नस्ल आहे उनखे असांखे आगाही ॾियणु घुरिजे त हिन महिल क्लाइमेट चेंज जे करे जेको पुछड़े ते वेठल सिंध आहे उन में जेॾी वॾे पैमाने ते अॻियां सूरत हाल अचे रही आहे, त इन लाइ असां सभु गॾिजी पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं इन माहौलियात जे इशूअ ते असां सेंसिटाइज़ेशन कयूं ऐं सभ खां वधि असां पंहिंजे नौजवाननि खे इहा आगाही ॾियूं त उहे माहौल सां मुहबत कनि, वणनि सां मुहबत कनि, पखियुनि सां मुहबत कनि। ऐं ॿियो सभ खां वधीक अहम ॻाल्हि आहे
त असां सियासत सां बि इश्क सां सियासत कयूं था, शिदत पसंदि रवैयनि सां सियासत न कयूं, मोहबत सां सियासत कयूं, पोलराइज़ेशन जेका थिए पई उनखे मिनिमाइज़ कयूं ऐं गॾिजी सॾिजी हिक ॿिए सां वेहूं, हिक ॿिए खे वणूं था नथा वणूं, पर जेतिरो गुफ़्तगू कंदासीं इख़्तिलाफ़ घटि थींदा, एतिराम वधंदा। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि ॿोल कई। मां तव्हां टिनी महिमाननि जो थोरो अदा कयां थो, शुक्रिया अदा कयां थो, साईं मौला बख़्शांडियो साहिबु, साबिर क़ाइम खानी साहिबु ऐं मैडम इरफाना मल्ला साहिबा। इन ई दुआ सां गॾु त शाल जेको आहे सिंध ईअं ई जीअं ॻाल्हि कई साबिर भाई त बेटा इहे शइ साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी, ऐं इन ई दुआ सां गॾु त सिंध ख़ुशरुखी ऐं सताबी थिए। वेंदे वेंदे जेको आहे असां फयाज़ सां हिकिड़ो कलाम ॿुधंदा वेंदासीं। जी फयाज़ तव्हां तलवारन सां था तुई जा भारी बुर्ज लुडल तू हीणो आ हथियारन सां। ओ सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयारो, सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर, सांदो केर मयारो यार, सांदो केर मयार, सांदो केर मयारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सांदो केर मयार। झोल झली जह वक्त भिटाई, झोल झली जह, ओ झोल झली जह वक्त भिटाई, झोल झली जह वक्त भिटाई। किरंदा कंध हजारो यार, किरंदा कंध हजार, किरंदा कंध हजारो यार, किरंदा कंध हजारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार, हो सहंदो केर मयारो यार, सहंदो केर मयारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। वढजी वींदा, हो नेठ वढींदड़ वढजी वींदा, नेठ वढींदड़ वढजी वींदा। कमंदी नेठ कतारो यार, कमंदी नेठ कतार, कमंदी नेठ कतारो यार, कमंदी नेठ कतारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, जी जल ते सिर केर न ॾींदो। सांदो केर मयारो यार, सांदो केर मयार, सांदो केर मयारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सांदो केर मयार। हो घड़ा खणी घिण जूं सव सोहणियूं घड़ा खणी, हो घड़ा खणी घिण जूं सव सोहणियूं, घड़ा खणी घिण जूं सव सोहणियूं। मरंदा सव में हारो यार, मरंदा 100 में हार, मरंदा 100 में हारो यार, मरंदा 100 में हारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, मड़ ते सिर केर न ॾींदो। सांदो केर मयारो यार, सांदो केर मयारो यार। सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, सांदो केर मयार। हो जी जल ते सिर केर न ॾींदो, सांदो केर मयार।